कोट ब्रह्मांड को ठाकुर स्वामी सर्ब जिया का दाता रे। प्रतिपाले नित सार संभाले एक गुण नहीं मूर्ख जाता रे। श्री राम श्री राम श्री राम। प्रभु प्रभु प्रभु। कोट ब्रह्मांड माना करोड़े एक ब्रह्मांड जी सीमा केतरी आहे। सतलोक हेठां सतलोक मथां 14 लोक, सत अर्श सत पुरुष, सत दीप माना सत समुद्र और 9 खंड। इनखे कुल मिलाए करे तंहिंखां पोइ लोकालोक हिकिड़ो पर्वत आहे, हिकु ब्रह्मांड थींदो आहे। अहिड़ा प्रभु जा अनंत कोट ब्रह्मांड आहिनि। को ठाकुर स्वामी जो तूं मालिक आहे, तो ई ठाहियो आहे। सर्व जिया का दाता रे, सभिनी जीअनि खे तूं ॾींदड़ आहे। प्रतिपाले प्रतिपालना करे थो, तुंहिंजी नज़र सभु उन्हनि ॾे आहे, जीवन ॾे आहे। कंहिंखे कोई रोज़ी कीअं रसायां, कंहिंखे रोज़ी कीअं रसायां। असांखे साईं जॻह पंहिंजे पंहिंजे रोज़ी ॾिनी आहे। हुन में थोरो दुकान ते वञिणो आहे, ग्राहकनि खे केरु मोकिले थो। श्री राम। हे त भॻवानु कमु करे रहियो आहे असांजो सभु। जे तूं हुनखे शरीर उन जो, नसीब उन लिखियो, सामान सभु उन जो परमात्मा जो। वरी ग्राहक खे मोकिले, जेको असांजो नसीब लिखियो अथई नसीब ॾियण वारे खे पाण मोकिले। जी विच में लाइ मामा छाजो थो करे। ईअं चए साईं असांखे हे ॾिनो आहे, साईं हिननि खे हे ॾिनो आहे। वणे थो इहो शब्द? न इहो खणी वञो। मां हिकु भायो आहे, हिन हिकु भायो आहे। अरे साईं हिन खे ॾिनो आहे, साईं हिन खे ॾिनो आहे। साईं जंहिंखे जेके ॾिनो आहे उन खां पाण बि सुख वठे, ॿियनि खे वठाए। हे दुकानु कंहिंजो आहे, हे घरु कंहिंजो आहे, साईं पंहिंजो ई आहे। साईं सुख वठो, मां सुख वठां। सर्व जिया का दाता रे, फिरत पाले नित सार संभाले, नित सार संभाले। हिकु गुण नहीं मूर्ख जाता रे। हे मूर्खनि जो हिकु गुण बि ॼाणे नथो। खाधे पाण पैदा कया अथई, खाधे जा साधन खाइण जा बि पाण पैदा कया अथई। अंदरि हाज़म बि पाण करे थो। खरबे नसूं छड़ो मग़ज़ में खरबे कीअं उन्हनि खे अंदरि फिटिंग कई अथई, कीअं अंदरि नस खून पहुचाए थो। अरे श्री राम। हो केॾी प्रभु असांजी शेवा करे रहियो आहे, केॾी प्रभु शेवा करे रहियो। दम बि बेख़्यालो कोन्हे। धड़कन दम जी सांस जी हली रही आहे, दिलि धड़के रही आहे, फेफड़ा एतिरा हली रहिया आहिनि। हे हिन रफ़्तार सां हे बेख़्यालो थियो पिया। ओॾे जो ख़्यालु कोन्हे त प्रभु कीअं थो हलाए। हे बाडी कंहिं ॾिनी आहे, हिकु टेड़े मुंहुं मटिजे मुंहुं। हे कीअं बाडी खड़ी आहे, हिकु ॿिज मुंहुं कीअं वृक्ष खड़ो आहे। माफ़ी। श्री राम श्री राम। हाँ आराधन जाना रे। पंचम पातशाह साहिब चवंदा, मां प्रभु खे आराधन नथो ॼाणा। बसि मुंहिंजो आत्म सिर्फ़ु इहो निकिरे थो। छा चओ? हर 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 आराधन जाना रे। हा। हर हर गुर गुर करता रे। हर हर गुरु गुरु, हर हर गुरु गुरु, हर हर गुरु गुरु, हरि हरि गुरु गुरु। बसि इहे बात निकिरे थो। करता रे। हा। हर जीव नाम परियो रामदास। हर जी नाम परियो रामदास। हरि जो नालो रामदास पइजाए। मन रामदास हरि जे रूप में कमु करणु आयो। पोइ दास हितास
रामदास तलाव जी खोदाई पई थी। सिज लथे खां पोइ काई बि ट्रैफिक न हलंदी, गॾा घोड़ा हलंदा, सिज लथे खां पोइ न हलंदा, अंधारो हूंदो, बिजलियूं न हुयूं। चई कमकार बि सिज लथे खां पोइ कोन हलंदो। तो टपड़ सामान जेके रखी वेंदा खुदाई वारा, के ॿ टे माण्हू विहाइबा जेके रातियुनि जी संभाल कनि, फानूस बत्ती ॿरजी पंहिंजी बसि। क्यों त अंतःकरण शुद्ध थियल कोई सिखो, जंहिंखे ईअं दृश्य नज़र आयो त कोई चतुर्भुजी स्वरूप बीठो आहे, जेको पंहिंजे इशारे सां तलाउ जी खुदाई करे रहियो आहे और देवताऊं खुदाई करे रहिया आहिनि, उनजा माण्हू खुदाई करे रहिया आहिनि। इहो जे ॾिठो थो थियो सदो महल में वियो, साहब हुनखे ॿुधाए वञी हे दृश्य असांजे साम्हूं आयो आहे। साहब हली पिया पहुता, वाक़ई चतुर्भुजी रूप में भॻवानु विष्णु बीठो आहे। जीअं अॻिते वधी चरण पकड़ण लॻा त हुनखे भाकुर पातो। भॻवानु विष्णु भाकुर पाए हितां सिंह ईंदो आहे, सिधो हिते वठी आया जिते हरमंदरु साहिबु आहे। हिते अची करे इहो ॾस ॾिनो भई हीअं 4 दरवाज़ा, 4 जातियूं अचनि, साम्हूं दर्शनी दरवाज़ो, हिन नमूने सां जीअं नक्शो ॾसियो भॻवानु विष्णु, तीअं बसि उहो नक्शो ठाहियो वियो। श्री राम। सचखंड दरबार हरमंदर साहिब, सचखंड दरबार, हिनखे सचखंड न चइजे, कंहिंखे चइजे। पूरे सच जो कीर्तन हली रहियो आहे, सच जो कीर्तन। मन जी खुराक हली रही आहे, तन जी खुराक मिली रही आहे, मुफ़्त में कोई दिक़त ई कुझु कोन्हे। 80,000 माण्हू रोज़ भोजन पाइनि था अमृतसर दरबार। 10 अरब ख़र्च हले थो साल जो। राम हम आराधन जाना रे, हर हर गुरु गुरु करता रे, हरि हरि गुरु गुरु, हर जी नाम परियो रामदास। हाँ। दीन दयाल कृपाल सुख सागर, सरब घटा भरपूरी रे। अरे मुँह देखा फिर उधर कर लिया, ड्यूटी पे बैठो तो उधर देखो ना। हाँ चलो। दीन दयाल कृपाल सुख सागर, सरब घटा भरपूरी रे। इको हटा दिया। दीन दयाल, तू दीन जो दयाल आ, कृपाल सुखन जो सागर आ, कृपा जो घर आ, सर्व घटा भरपूरी रहे, हर घट में वसी रहो। और भरपूर मन न खां वठी चोटी ताईं भरपूर, काथे बि कमी आई वो शरीर अधरंग थी वेंदो न। जिते आत्मा जी सता घुमणु शुरू न कंदो, सर्व घटा भरपूरी रहे। श्री राम। हा। पेखत सुनत सदा है संगे, मैं मूरख जानिया दूरी रे। पेखत ॾिसां थो, ॿुधां थो, सदाईं गॾु आहे, पर मां मूर्ख हुनखे दूर ॼाणी वेठो आहियां, तॾहिं त पाप था थियनि। राम। माफ़ी माफ़ी। हा। हर बेअंत हाँ मित कर वरनो, क्या जाना होए कैसो रे। करो बेनती सतगुर अपने, बेनंती करो बेनंती सतगुर अपने, मैं मूरख देह उपदेसो रे। हर बेअंत हरि हाँ मित कर वरनो, मित माना सीमा। मां हुनखे कीअं ॻणती कयां, कीअं वर्णन कयां। मित कर वरनो, मां पैदा थियल उनजो, मां पैदा कंदड़ खे केतिरी सिफ़त करे सघंदुमि। मित कर वरनो, क्या जाना होए कैसो रे, मां छा थो ॼाणा तो परमात्मा कीअं आहे। मां ठाहियल वञी हिकिड़ी किरत आहियां, मां कीअं ॿुधाए सघां। चयल आहे करो बेनंती सतगुरु अपने, मां पंहिंजे सतगुरनि खे वेनती कयां थो। कहिड़ी? मैं मूर्ख दे उपदेश रे, मां मूर्ख खे उपदेश ॾिन।
उपमाना ओरे देश माना ओरे अचणु संत जो मंत्र बख़्शनि था बसि अखि ॿूटे ध्यान में वेही करे ओरे आओ अंदरि आओ मन खां ॿुधी खां बंदि थी वञे आत्मा जे तल ते पहुच बसि ध्यानु कर वञे उनजो थी उनजो ध्यानु कर उनखे समर्पण करे उनजो ध्यानु कर उन खां उहो ई घुर बसि जंहिंजो ध्यानु करियां बसि सभु कुझु मिली वेंदो इहो उपदेश आहे आख़िर में साहब फतवा में चवनि था हा मैं मूर्ख की केतक बात है हा कोट पराधी तरिया रे मां मूर्ख जी कहिड़ी ॻाल्हि आहे अरे पाण खे साहब मूर्ख ठाराइनि था केतक बात आहे चइनी टुकनि में मूर्ख 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 चयो थो चइनी टुकनि में साहब पाण खे मूर्ख माना जंहिंजो मन माया ॾे हुजे मोह हा गुरुमुख जंहिंजो गुरू ॾे मोह हुजे जंहिंखे गुरू चवनि उहा अॻियां पाले संसार होॾे ॿियो पासो आहे मैं मूर्ख की केतक बात है कोट अपराधी तरिया रे किरोड़े अपराधी अपराध करण वारा तरिया किरोड़े फिर पापी न पाप जंहिंसां अंदरि आहे जंहिंसां ॿाहिरि करे त अपराध थी वेंदो किरोड़े अपराधी तरी वेंदा हा गुरु नानक जिन सुनिया पेख्या से फिर गर्भास न परियारे गुरु नानक हिते हिन दृष्टि सां त रामदास जो गुरु थियो अमरदास अमरदास जो गुरु थियो अंगद साहब जो गुरु थियो नानक साहब ॾाढा गुरु परदादा गुरु दरदादा गुरु थी वियो पर उहो जनरल लफ़्ज़ जेको संकेत आहे त गुरू जे लाइ आहे जेको बि जंहिंजो गुरू आहे श्री राम गुरु नानक जन सुनिया अपेक्षा हा साहब भोग पाइण जे लाइ उहो लफ़्ज़ ॾिनो आहे से फिर घर वास न परियारे गुरू जे शरण अचण सां जीव जो जनम हुनजो चकर कढो बसि फिर घर वास न परियारे बोल गुरु नानक देव की जय।